सिंध जे कारीगरनि ऐं हुनरमंदनि कुंभारनि जी मिटीअ मां थांव ठाहिण जी हिक डिघी तारीफ़। सिंध जा माण्हू हुनर ऐं कारीगरी जे कम में दुनिया जे माण्हुनि खां घटि न आहिनि, जिन न रुगो पंहिंजे अकुल मेहनत सां कारीगरी ऐं हुनर वारे कम में पंहिंजी ज़ात मुल्क जो नालो रोशन कयो, पर दुनिया लेवल ते वॾी शोहरत पिण माणी। सिंध में कारीगर ऐं हुनरनि जा हूअं त शाह कारीगर वाढा, राज़ा, मोची, लोहार, दर्जी, अजरकूं ठाहींदड़ खटी बि खोड़ मौजूद आहिनि, पर सिंध में हज़ारनि सालनि खां वठी मिटीअ मां ठिकर जा थांव ठाहींदड़ कुंभर बि कारीगरी में पंहिंजो मट पाण आहे। को ज़मानो हूंदो हो जो कुंभारनि जी कारीगरी सां ठाहियल मिटीअ जा थांव, जिन में फिलियूं, मट, माटियूं, पाणीअ जूं नादियूं, छलूं, पाटूं ठाहींदा आहिनि। चाहे शादियूं हुजनि, दरगाहनि ते ख़ैरातूं, मरणा हुजनि या परणा, उन ज़माने में सिर्फ़ मिटीअ मां ठाहियल ठिकर जा थांव इस्तेमालु कया वेंदा हुआ। पोइ जीअं जीअं दुनिया तरक़ी तरफ़ वधंदी वई, तीअं तीअं आहिस्ता आहिस्ता कुंभारनि पारां कची मिटी मां ठाहियल ठिकरनि जे थांवनि जी घुर्ज ऐं मान बि घटिजंदो पियो वञे। मथां वरी मुख़्तलिफ़ जदीद मशीनरी वसीले तयारु कयल स्टील, मार्बल, जिस्त मां ठहियल थांवनि जो मान वधंदो पियो वञे, जंहिं कुंभारनि जे कारोबार ऐं कारीगरी खे कापारो धक हणी छॾियो आहे। ऑनलाइन इंडस्ट्री जी टीम जॾहिं बुलड़ी शाह करीम तालके जे यूनियन काउंसिल मुलाक़ातियार शहर जे लखो कुंभार ऐं बशीर कुंभार वटि संदन घर पहुची साणनि ॻाल्हि ॿोल कई त हिननि जो चवणु हो त हिन जदीद दौर में स्टील, जिस्त, मार्बल जे थांवनि जी वैल्यू आहे। इन जे करे असांजी मिटीअ मां ठाहियल ठिकरनि जे थांवनि जो विकिरो घटिजी वियो आहे। उन सां गॾोगॾु महांगाई हुअण करे हाणे एतिरी बचत बि कोन थी थिए, बसि मिड़ई गुज़ारो करियूं पिया। ख़ासि तौर ते बरसातनि जे मौसम में त बिल्कुलु थांवनि ठाहिण वारो कमु बंदि थी वञे थो, जंहिं करे असां 3 खां 4 महीना बेरोज़गार थियो वञूं था। असांजी ज़िंदगी सही पई हले, पर असांजो के सॼी आहे पोइ मिटी आणियूं था, मिटियूं आणियूं था, पोइ कुटियूं था, उनखे ठाहियूं था, पोइ अटे वांगुरु ॻोही ठाहे, पोइ लतूं हणंदा आहियूं, लतूं हणी ठाहे, पोइ चक ते चाढ़ींदा आहियूं, पोइ वरी चक ते चढ़ी पोइ सुकंदो आहे, वरी कच्छ में खणी उनखे ठपींदा आहियूं, वरी ठपे वरी रखंदा आहियूं, वरी वापसि ठपींदा आहियूं। माना हिकिड़ो दुलो जेको 3-3, 4-4 चकर कच्छ में अचे थो, हथ मां वञे थो, उन खां पोइ असीं वरी सुके थो, सुकण खां पोइ भठी में लॻाईंदा आहियूं। असां वटि जेको इहो जहिड़ो 25-30 हज़ार रुपए जो माल, असीं 4 ॼणा हूंदा आहियूं, उन में महीने में असांजो 25-30 हज़ार रुपए जो माल लहंदो आहे, जंहिंमें 4 ॼणा बि हूंदा आहियूं, 5 ॼणा बि हूंदा आहियूं। टूओ वठंदा आहियूं पैसनि ते, अॻु में टूओ असांखे ईअं मिलंदो हो, हींअर टू जेको असांखे मिले पियो, हींअर कटो हींअर असांखे 50 रुपया कटो रुगो टूअनि जो थो मिले, ऐं टूअनि जो मिले थो। पोइ भाण कढूं, पोइ काठियूं वठूं, पोइ बाहि चाढ़े छॾियूं, पोइ आहे अलाह जे वस, पोइ असांखे रोज़ी जेकी मालिक ॾींदो आहे उहो ई ॾींदो आहे। पोइ हींअर ॿाराड़ीअ जो माण्हू वठंदा कंदा आहिनि, बाक़ी शहर वारा माण्हू वठनि कोन, ॿाराड़ी जा माण्हू आहिनि, लस्सीअ लाइ वठंदा आहिनि, खीर ॿीर सभु माण्हू खणी छॾीनि खपाए। अॻु में हलंदी अधु मण वारी 10 किलो वारी माटी हलंदी, हींअर जेकी माटी हले थी वधि में वधि 2 किलो, 1.5 किलो, किलो खां वधीक माटी कोन थी हले जी। हींअर तक़रीबन असांखे हिन हिकिड़े जे थांव जो होलसेल जे रेट सां असांखे 40-50 रुपया रेट मिले थो, ऐं के वापारी आहिनि असांखे एडवांस में बि कुझु पैसा ॾेई वेंदा आहिनि, ऐं कमु जेको बि खणंदा आहिनि थांव, सो असांखे लिखी ॾेई वेंदा आहिनि त हीअ असांखे थांव ठाहे ॾियो। पोइ असीं उहे थांव ठाहे पोइ तयारु करे पोइ उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, पोइ उहो गाॾी काए ईंदा आहिनि, ऐं पोइ उन्हनि खे असीं भरे ॾींदा आहियूं। पोइ जेके बि बक़ाया असांजा पैसा थींदा आहिनि उहो। रिपोर्ट लाल बख्श थियो, ऑनलाइन इंडस्ट्री वी, बुलड़ी शाह करीम।